असांजो लेक्चर आहे पास्ट टू बी टेंस। पहिरियों असां प्रेज़ेंट टू बी टेंस पढ़ियोसीं नहायत आसान तरीक़े सां। हाणे असां अॼु पढ़ंदासीं पास्ट टू बी टेंस नहायत आसान तरीक़े सां सिंधी में। पहिरियों चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। हाणे बुक असां तव्हांखे ॾेखारियोसीं त अक्रम एक्सप्लोरिंग वर्ल्ड ऑफ टेंसेस एंड कंपोजिशन, इन बुक तां असां स्टडी कंदासीं इंग्लिश ग्रामर जी। हाणे असां पढ़ंदासीं पास्ट टू बी टेंस। ए वर्ब विच डिनोट्स द स्टेट और एग्जिस्टेंस ऑफ समथिंग इन पास्ट टाइम इज़ कॉल्ड पास्ट टेंस। अहिड़ो ज़मान जेको गुज़िरियल वक़्त में कंहिं शइ जी हालत ऐं मौजूदगी खे ज़ाहिर करे, उन्ही खे पास्ट टू बी टेंस चइबो आहे। हाणे अॻिते हलूं था त नोट इम्पॉर्टेंट शइ कहिड़ी आहे इन में इम्पॉर्टेंट शइ इहा हूंदी आहे, इन में को बि कमु न थींदो आहे। खाइण जो कमु, पीअण जो कमु, वेहण जो कमु, खेॾण जो कमु, इहे सभु न थींदा आहिनि। सिर्फ़ु इन में हालत ॿुधाईंदो आहे, ग़रीब आहे, अमीर हुयो, अमीर थींदो, इन हिसाब सां। हाणे एग्ज़ाम्पल ॾिसंदासीं। वी वर लकी, असां ख़ुशकिस्मत हुयासीं, माज़ी में हुयासीं। हाणे जी माना ख़ुशकिस्मत न आहियूं, इहा माना हिकिड़ी हालत आहे। इन खे छा चइबो? हालत आहे। हालत छा जी हालत थियणी? लकी थियण जी हालत आहे। हाणे अॻिते वधीक पढ़ंदासीं त सकीना वाज़ इन द लाइब्रेरी, सकीना लाइब्रेरी में हुई। हिन में जेको आहे सो त को बि कमु नथो थिए, पर हिकु शइ, हिकिड़े माण्हू जी मौजूदगी आहे कंहिं जॻह ते, ख़ासि मख़सूस जॻह ते। मख़सूस जॻह कहिड़ी आहे? लाइब्रेरी में। इन लाइब्रेरी, इहा एग्ज़िस्टेंस आहे। हाणे नोट वरी 3 नंबर पढ़ंदासीं। द टेंस शोज़ द स्टेट और एग्जिस्टेंस ऑफ समथिंग इन पास्ट टाइम, कंहिं बि शइ जो हालत ऐं मौजूदगी ॿुधाए गुज़िरियल वक़्त में, तंहिंखे जेको आहे सो त पास्ट टू बी टेंस चइबो आहे। वधीक हाणे हे आहे हालत। पास्ट टू बी टेंस जा ॿ पार्ट थींदा आहिनि, हालत ऐं मौजूदगी। आई वॉज़ स्टूडेंट, मां हिकु शागिर्द हुयुसि, हाणे टीचर आहियां। आई वॉज़ इन कैंटीन, मां हिकु कैंटीन में मौजूदु हुयुसि, माना मौजूदगी हुई, कैंटीन में हुयुसि, हाणे घर वेठो आहियां। माना मौजूदगी ऐं हालत खे ज़ाहिर करे, तंहिंखे पास्ट टू बी टेंस चइबो आहे। वधीक फर्दर असां हलंदासीं त छा थो चए, नोट इम्पॉर्टेंट नोट आहे जेको ही त वाज़ एंड वर द टू बी वर्ब्स ऑफ द टेंस। हिन टेंस में जेके वर्ब यूज़ थींदा आहिनि, टू बी वर्ब यूज़ थींदा आहिनि, उहे वाज़ ऐं वर हूंदा आहिनि। द टू बी वर्ब वर इज़ यूज़्ड विथ यू एंड इन सिंगुलर एंड यू इन प्लूरल। यू सां गॾु जेको आहे सो त वर यूज़ थींदो आहे, सिंगुलर में बि, प्लूरल में बि। मिसाल का यू वर स्टूडेंट, तूं हिकु शागिर्द हुएं, इहो हिकिड़ो शागिर्द। यू वर स्टूडेंट्स, तव्हां शागिर्द हुयो। शागिर्द द, असां वटि वरी सिंधी में द ज़बर जो इज़ाफ़ो थींदो ऐं होॾे एस जो इज़ाफ़ो थींदो। इन जे करे इन में जेको आहे सो त वर यू, माना यू कहिड़ो बि सिंगुलर बि हुजे या प्लूरल हुजे, उन सां वर यूज़ थींदो। हाणे फर्दर असां वधीक अचूं था सच पच वाक़ई वारी ॻाल्हि खे, त माना हक़ीक़ी तौर ते कंहिं कम हुयो। वी वर रियली फ्रेंड्स, असां वाक़ई दोस्त हुयासीं पास्ट में। वी वर फ्रेंड इन पास्ट टाइम, ये माना चालतीफ़ सचपच एक अज़ीम शायर हो। चालतीफ़ वाज़ रियली ए ग्रेट पोइट। सचपच वाक़ई त इन लाइ रियली यूज़ थींदो आहे प्रेज़ेंट टू बी टेंस में।
ॿियो जेको आहे हिकिड़ो अहम शइ आहे जेका अॻे जो टेंस में पढ़ीसीं त सिफ़त सां गॾु इनडिफिनेट एडजेक्टिव सां गॾु आर्टिकल्स को बि न हणंदासीं। मिसाल जी ॻाल्हि आहे, आई वॉज़ एन एनिमी, आई वॉज़ इन एम्प्टी हैंडेड, मां हिकु ख़ाली हथ हुयुसि, हालत हुयसि, ग़रीब हुयो, गुरबत में गुज़ारे पियो, ई पर इनकरेक्ट आहे। एन छो आयो? एन न अचणु खपे, छो जो करे हिकु सिफ़त आहे, ख़ाली हुजणु, ग़रीब थियणु, पुअर थियणु, इहा हिकु सिफ़त आहे। आई वॉज़ एम्प्टी हैंडेड, मां हिकु ख़ाली हथनि वारो हुयुसि। द किंग वॉज़ ए काइंड, किंग हिकु बादशाह हिकु रहमदिल हुयो। रहमदिल थियणु हिकु ख़ासियत आहे, सिफ़त आहे, एडजेक्टिव आहे। इहो काइंड हिकु एडजेक्टिव आहे। त इन में ए न लॻंदो, सिफ़त सां गॾु ए न लॻंदो, ए कटे करे असां द किंग वॉज़ काइंड, किंग बादशाह हिकु रहमदिल इंसान हुयो। इफ एन एडजेक्टिव, जेकॾहिं को सिफ़त कम्स आफ्टर द टू बी वर्ब्स वाज़ वर्ब खां बाद में जेकॾहिं अचे, सिफ़त अचे, एंड हैज़ ए नाउन आफ्टर इट, द आर्टिकल इज़ प्लेस्ड। जेकॾहिं मिसाल वठो, सिफ़त खां हेल्पिंग वर्ब्स वाज़ वर्ब खां बाद में सिफ़त अचे ऐं उन खां बाद में, सिफ़त खां बाद में जेको आहे सो त नाउन हुजे, सिफ़त खां बाद में नाउन हुजे, त उते असां आर्टिकल्स ॾेई सघूं था। मिसाल जी ॻाल्हि आहे, ही वॉज़ हैंडसम बॉय, ही फाइल थी वियो, वॉज़ हेल्पिंग वर्ब थी वियो, हैंडसम सिफ़त थी वई, बॉय नाउन थी वियो। हाणे मसइलो ईअं आहे त इहो जुमिलो ग़लति आहे, छो जो करे हैंडसम सां गॾु हिकिड़ो नाउन गॾु आहे, जंहिंखे छोकिरो चई सघे थो। ही वॉज़, हाणे इन जो सही कीअं थींदो, ही वॉज़ ए हैंडसम बॉय, ही हिकु हैंडसम छोकिरो हुयो। मारवी वॉज़ ब्यूटीफुल गर्ल। हाणे इतो ख़ासि सम्झण जी ॻाल्हि आहे त हिन बुक ते सम्झण जी कोशिशि कंदासीं, जिथे मिसाल वठो, एग्ज़ाम्पल वठूं था, मिसाल सम्झण लाइ पहिरियों सब्जेक्ट, पोइ हेल्पिंग वर्ब, प्लस में नाउन, हेल्पिंग वर्ब थी वियो, इन खां पोइ एडजेक्टिव प्लस में नाउन। हाणे इते सम्झण जी कोशिशि कंदा त सब्जेक्ट, मिसाल लॻाए, ही सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब वॉज़ हैंडसम, इहो हिते जुमिलो सही आहे, छो जो करे इन में नाउन नाहे, नाउन गॾु कान अथसि। हाणे ॾिसंदासीं, ही वॉज़ हेल्पिंग वर्ब थी वियो, हैंडसम थी वियो, एडजेक्टिव बाय। हाणे हे जेको जुमिलो आहे ग़लति आहे, छो जो करे नाउन आख़िर में अची चुको आहे, इन लाइ इनखे वरी सेटिंग करे लिखंदासीं, ही वॉज़ अ हैंडसम बॉय। ही हिकु हैंडसम छोकिरो आहे, माना सिफ़त सां गॾु जिथे नाउन अचे उन सां गॾु ए हणंदासीं। जेकॾहिं नाउन नथो अचे, सिर्फ़ु सिफ़त अचे थी, तंहिंजे करे ए कटींदासीं, आर्टिकल्स कटींदासीं। हाणे अॻिते अचूं था त वॉज़, इज़, वॉज़, ही, शी, इट, सिंगल नेम सां यूज़ थींदो। वर जेको आहे सो त वी, दे, यू, सिंगुलर प्लूरल, टू नेम्स,
इन्हनि सां वर यूज़ थींदो। वाज़ थींदो ही शी इट सां सिंगल नाले सां, वी दे यू ऐं 2 नाला हुजनि इन्हनि सां गॾु वर यूज़ थींदो। हाणे वधीक फर्दर सम्झण जी कोशिशि कंदासीं त नेगेटिव कीअं ठाहिबो आहे। नेगेटिव ठाहिण लाइ असांजो कमु इहो आहे त नेगेटिव करण लाइ पहिरियों सब्जेक्ट हणंदासीं प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नेगेटिव नॉट हेल्पिंग वर्ब सां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। सब्जेक्ट खां पोइ हेल्पिंग वर्ब सां नॉट जो इज़ाफ़ो करे अॻिते जुमिलो साॻियो रखंदासीं। जीअं ही वॉज़ नॉट अ हैंडसम बॉय। ही ॾिसो वाज़ सां नॉट जो इज़ाफ़ो कयोसीं, तंहिंजे करे इहो नेगेटिव थी वियो। वाज़ सां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं नेगेटिव थींदो। दे वर नॉट इन गार्डन, ये कंहिं गार्डन में न हुया गार्डन में न हुया, हिते बि नेगेटिव अची वियो। हाणे जेकॾहिं असां इंट्रागेटिव सवाल ई ठाहींदासीं त वर खे अॻिते खणी ईंदासीं। वर खे जेको आहे सो त सब्जेक्ट खां अॻु में वर हेल्पिंग वर्ब ईंदो, पोइ सब्जेक्ट ईंदो। वर दे इन गार्डन, छा हू बाग़ में हुया, सवाल पुछियो वेंदो, सवाल जी निशानी आख़िर में हणबी। हाणे सॼे मसइले जो हल इहो आहे त जुमिले में जेकॾहिं वरी रिपीट थोरो तव्हांखे कराए छॾिजे। प्रेजेंट टू बी टेंस a verb which denotes the state of or existence of something in past time। कंहिं बि शइ जी हालत ऐं मौजूदगी पास्ट टेंस में ॿुधाए उन खे प्रेजेंट टू बी टेंस चइबो आहे। नोट देयर इज़ नो एक्शन इन द प्रेजेंट टू बी टेंस। टू बी टेंस में को बि एक्शन न हूंदो आहे। एग्ज़ाम्पल वी वर लेडी लकी, असीं लकी हुआसीं, हालत हुई। सकीना वाज इन लाइब्रेरी, सकीना लाइब्रेरी में ही मौजूदगी हुई, उनजी हिकिड़ी जाइ ते मौजूदु हुई। द किंग वाज ग्रीडी, हिकिड़ो बादशाह लालची हुयो, उनजी हालत हुई जेको आहे सो त ग्रीडी। तक़रीबन हालत में एडजेक्टिव ईंदो आहे तक़रीबन। द टेंस विच शोज़ द स्टेट आर एग्जिस्टेंस इन पास्ट टाइम, माना हालत ऐं मौजूदगी पास्ट टेंस में ॾेखारे उनखे जेको आहे सो त पास्ट टू बी टेंस चइबो आहे। पास्ट टू बी टेंस जा 2 आहिनि, पास्ट स्टेट एग्जिस्टेंस, ऐं इन में हेल्पिंग वर्ब्स 2 आहिनि, वाज़ एंड वर। तंहिंजे करे ईज़ी वे सां सम्झण जी कोशिशि कयूं था जीअं त 5-6 जा ॿार सिखी सघनि। हे कंहिं मथी लेवल जी स्टडी न आहे, बसि 5-6 जे खां वठी जेका स्टार्टिंग इंग्लिश थींदी आहे असांजे गवर्नमेंट स्कूल जे लेवल ते, उन ते तर्फ़ ते स्टडी हले पई। ही बुक ख़रीद कंदा इंशाअल्लाह वॾो फ़ाइदो थींदो। पाण बि मश्क़ां हल कंदा, हेॾे मश्क़ां लॻी पियूं आहिनि, हे मश्क़ां आहिनि, एक्सरसाइज़ आहिनि, इहे हल कंदा, वॾो होशियारु फ़ाइदो थींदो। सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।